अस्सलामुअलैकुम आशिम खान। आशिम खान अॼु तो नाचीज़ बंदे खे कीअं यादि कयो आहे? इंस्पेक्टर साहब असांजे कुटुंब छोरा समाया ना तरई नसीर की वॾी परवाज़ उॾामण जी कोशिशि करे इन ॿिन्ही पखियुनि जा इंस्पेक्टर साहब मूंखे पर कटणा आहिनि। ऐं अहिड़ो नज़ामतनि पखियुनि जा दोदा पर कटण ॼाणींदो आहे। बोतार तूं बस रहो सुबेदार साहब खे ख्याल बाक़ी कम असांखे छॾे ॾे। मुंशी जी रे सवदा। इंस्पेक्टर साहब जी गाड़ी जी डिग्गीअ खे सावणे नीरनि सां मालामाल करे छॾ। आशिम खान तूं ॾिसंदो वञ मां हिन ॿिन्हिनि खे कीअं थो फासायां। अहिड़ो थो फासाईंदो मान कि केॾे निकिरण जी राह बि नज़र न ईंदड़। सूबेदार साहब बाबा हालत मां तुंहिंजी अहिड़ी पेंटिंग कयां। चङो बोतार। माशाअल्लाह